नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं मधेजी वारे इलाइक़े में ज़रई ज़मीननि ते, जिते सारियालो फ़सुलु थी चुको आहे ऐं उन सारियाले फ़सुल जे लहण सां हितां जे आबादगारनि खे फ़ाइदो पहुचे थो या नथो पहुचे, हुननि जी केतिरी इन में महिनत शामिल आहे। अचो त मधेजी ऐं आसपास जे आबादगारनि खां सारियाले फ़सुल लहण बाबति ऐं उन जे ख़र्च बाबति पुछा कयूं त उन्हनि जो इन्हनि ते केतिरो ख़र्चु आहे ऐं अघु केतिरो आहे। हाणे जॾहिं सारियालो फ़सुलु लथो आहे त हुननि खे उन मां उपत केतिरी थिए थी। अचो त हितां जे आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। शिकारपुर असां अर्ज़ु था कयूं त असां ग़रीबनि जो हक़ु कनि। असांखे साईं अॻे तव्हां वापारी तमामु फुरियूं वेठा आहिनि। मधेजीअ खां जेके बि वापारी आहिनि कुलनी जी पाण में ॿधी आहे, उहे उन्हनि अघ कहिड़े फिटी कया आहिनि। असां को हेकूणी जी बीण वरिती अथऊं हिन महिल ताईं, हर आइटम असांखे महांगो ॾिनो अथऊं। हिन वक़्तु असां ग़रीबनि जो फ़सुलु लथो आहे, असांजा अघ कहिड़े फिटी कया अथऊं। बेवाजी बि पाण में ॿधी करे ॿिया जेके बि शहर आहिनि उन्हनि शहरनि में माना रेट मथे आहे सारियुनि जो। असांजे छड़ो मधेजीअ में घटि आहे, उन्हनि पाण में ॿधी कई आहे। असां ग़रीबनि जी रत पी रास कई अथऊं। असां सां महिरबानी कयो, असां सां हेल्प कयो, असां ग़रीबनि जी ॿुधो। असांजो अर्ज़ु आहे तव्हांखे इहो ई, DC शिकारपुर वारे खे, त असां सां महिरबानी कयो ऐं हिन मधेजीअ वारे वापारनि ते को एक्शन खयो हुयो। जेके बि सौदा आहिनि सट आहिनि, जो कुझु बि आहे वञूं था वठणु, इहा ई ॻाल्हि था कनि। बाबा हीअ असांजा अघु जा वतल आहिनि। बाबा जेॾी महिल रेट चढ़े थो, तेल जो रेट चढ़े थो, उन महिल वठण था वञूं, चए बाबा तेल चढ़ियो आहे न, असां छा कयूं, तेल चढ़ियो आहे, असां साईं खे तव्हां इन रेट में तव्हांखे ॾींदासीं सौदो। हर आइटम चाढ़े फिटी था कनि, पर जो तेल लहे थो रुपयो बि नथा लाहिनि। बाबा असांजो अॻिले अघ में ख़रीद थियल आहे। बाबा जेको करोड़नि जो सामान ख़रीद थियल आहे, अघ में रखियलु आहे, उहो त अध रक़म में थियल आहे न। पोइ जो 10 रुपया तेल थो चढ़े त हे असांखां 20 रुपया आइटम ते मथे छो था वठनि। असांखे त महांगा मिलिया, ख़र्च त आहिनि न। हाणे इहे ख़र्च जेकॾहिं अघु न थींदो त असांजा त ख़र्च इहे त पाणीअ में वेंदा, असांजे लाइ कुझु ई न बचंदो। तंहिंजे करे असां अपील था कयूं DC साहिब खे त एक्शन खणनि वापारनि जे मथां ऐं असांखे सुठा अघ वठी ॾियनि त असांखे को रिलीफ मिली वञे। जाॾो ताॾो हुकूमत मारे छॾियो आहे। हिकु पाणीअ जी खोट आई, ॿियो जेके फ़सुल थिया आहिनि उहे ख़र्च बि असां न लाथा आहिनि। उन खां बाद में हाणे इहो अघु जेको आहे त इहो असांखे अघु कीअं थो पियो ॾिनो वञे। असांजा ख़र्च ॾिसो, भाण ॾिसो, ॿिज ॾिसो, हर शइ महांगी लॻी पई आहे। उन जे करे आबादगार हाणे असां काॾे वञूं, न पाणी को पूरो मिले थो, न सावणी पाणी थो मिले, न सरव जो पाणी थो मिले। असां पुछड़ी जा आबादगार जेके बि आहियूं, इहे गाहे जा, रेगो जा, गाहे जा छाक जा, कलोड़ा छाक जा, इहे आबादगार जेके ई आहियूं, असां अहिड़ो छो हुकूमत असांखे चवां असांजे लाइ छो इहो अहिड़ो कलम खयो आहे। न पाणीअ जी आहे का सहूलियत, न कंहिं रस्ते जी बि सहूलियत न आहे। महांगाईअ जेको आहे त चेल भञी छॾी आहे। उन खां बाद में हेॾा ख़र्च हुकूमत छो। असां DC शिकारपुर ज़िले जो जेको आहे असां उनखे बि अर्ज़ु कयूं था ऐं पंहिंजो ॻड़ियासीन वारो जेको आहे असां उन जे में उनखे बि चऊं था त असांजे लाइ हे छो इहो अघु छो न वधायो थो वञे। हे ख़र्च जेके कया आहिनि इहे असां हाणे ख़र्च काॾों पूरा कयूं। असांजे लाइ त का शइ बि न बची, तसिरी अन्न जी बि न ईंदी जेके ख़र्च कया अथसीं। उन खां बाद में अघ बि कोन्हनि, अघ बि पंहिंजा वापारी पंहिंजे लाइ फ़ाइदे जे लाइ कया आहिनि। असांजे लाइ छा बचियो आहे, का शइ बि असां वटि कोन्हे का। जो हे आबादगार जेके बि आहियूं त इहे हली तव्हां ॾिसो असांजे लाइ छा रहियो आहे। अघ बि पंहिंजे मर्ज़ी ते भञनि, हर शइ बि, भाण बि पंहिंजे लाइ। एॾी महांगाई बि छो कई वई आहे। असांखे भाण ॾिनऊं, महांगा ॾिनऊं। रोंबनि में जेके मज़ूरियूं महांगियूं, जंहिं महिल हाणे अन्न लथो आहे त वरी उन ते चवनि था त बाबा पहिरियां 4,500 पिया ॿुधूं, वरी 3, वरी 2.5, हाणे 1500-1800 ते बीठा आहिनि हिकु हटी करे। जेको आहे असांखे का सहूलियत त मिली कोन, रहंदो ग़रीब माण्हू अञा बि पोइ ते।
सो गवर्नमेंट खे असांजे इतलाह त असांखे जेके बि ग़रीब तबिको आहे मज़ूर आहिनि के साईं हारी आहिनि उनखे रिलीफ ॾिनो वञे। मुख़्तियार कारा DC आहे SDM आहे उन खां असांखे माना उनखे गुज़ारिश कयूं था त उन्हनि ते थोरो वापारियुनि ते कुझु ॾंडो खजे। फसल माशाअल्लाह भलो थियो आहे। असांखे रेट सही नथा ॾियनि। असां ग़रीब माण्हू कर्ज़ी आहियूं। भाण महांगा मिलिया आहिनि, ॿिज महांगा मिलिया आहिनि। हाणे रेट लही वियो आहे सारुनि जो। इहे असां ख़र्च किथां लाहींदासीं? पोइ असांजी अपील आई आहे त असांखे रेट सही ॾियनि। मदई वारे वापारियुनि खे बि तव्हांखे चयो वियो आहे असांखे रेट सही नथा मिलनि। पोइ तंहिंजे करे पोइ माण्हू चोर लोफर थी था पवनि, अन्न था सटनि, वञी फुरियूं था कनि, धाड़ा था हणनि, पोइ चवनि था त धाड़ेल थी वियो, चोर थी वियो। इन करे चऊं था त असां ग़रीब माण्हू असांखे रेट सही ॾियनि त असां ज़िंदगी पंहिंजी सुकून जी गुज़ारियूं, पंहिंजे बचनि सां सुकून सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। साईं रेट घटि में घटि असां चऊं था त एरिया जो 3500 खां 4000 ताईं हुजणु खपे सुके माल जो। ऐं सुपर जो असां चऊं था त 6000 खां 7 ताईं हुजे। हिन वक़्तु DAP भाण महांगो आहे साईं। चवां यूरिया भाण 4000 ते बीठो आहे। थ्रेशर जो मण असां भरियूं था 3 किलो मण ते। असांखे हिन वक़्तु बचति पलाल खां सवाइ काई शइ बि नथी थिए। अन्न असांखे का शइ नथो, सौदा महांगा, हर शइ भाण, दवाऊं, मेडिकल ॾिसो, ॿटालूं ॾिसो 80 रुपए किलो आहिनि। ग़रीब माण्हू वठी नथो सघे। असांखे हिन वक़्तु कुझु बि नथो बची सघे। नाज़रीन तव्हां हितां जे आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांजो फसल जे पोखाईअ खां वठी आख़िर ताईं कटाईअ ताईं असांजो तमामु घणो ख़र्चो अची वञे थो। जॾहिं भाण असां या खाद खुराक फसल जे लाइ ख़रीद कयूं था त उहा असांखे ब्लैक ते विकिरो कई वञे थी। जेका वापारी तबिको आहे उहे हिकु ॾींहुं क़ाइमु करे वेही रहनि था ऐं पंहिंजा मनपसंदि अघु मुक़ररु करे छॾनि था, जंहिं करे असांजा ख़र्च बि पूरा निकिरी नथा सघनि। हिननि अपील कई आहे DC शिकारपुर ऐं SDM गड़ियासीन खे त ख़ुसूसी तौरु उपाउ वठी वापारियुनि खे चेक करे जेके अघु ॾियनि था वापारी उन्हनि खे चेक करे असांजो तदारुक कयो वञे जीअं असां बि पंहिंजा बचिड़ा पाले सघूं ऐं जेके फसल जा ख़र्च आहिनि उहे कढी सघूं। कैमरा टीम सां गॾु आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़ मदई जी।